अच्छा, असगर खोसे जे लाइ तव्हां छा चवंदव? यार असगर खोसो उनजे लाइ लफ़्ज़ न आहिनि, ग्रेट माण्हू आहे ऐं घटि मुलाक़ात थींदी आहे। कमु कॾहिं कयो आहे गॾु असगर? हा, कमु कयो आहे, यूट्यूब जा क्लिप्स कया आहिनि गॾु, प्रोग्राम 2-3 गॾु कया आहिनि। त असगर सां जॾहिं बि मिलंदा आहियूं त माना ईअं लॻंदो आहे त माना एक्स्ट्रा ख़ुशी थींदी आहे। ज़बरदस्त। हिकु त काफ़ी घटि मिलंदा आहियूं ऐं जिथे मिलंदा आहियूं त सुठो लॻंदो आहे। त असगर लाइ इहो ई चवंदुमि, कराची ईंदो रहंदो आहे, पोइ असां सां घटि राब्तो कंदो आहे, बाक़ी संगत सां राब्ते में हूंदो आहे त जॾहिं अचे बाबा असां बि दोस्त आहियूं, थोरो टाइम कढे तव्हां असांजे लाइ। असगर लाइ छा चवंदव वाहिद? असगर खोसे सां मां पंहिंजे बिल्कुलु कमु कयो ई न आहे। अच्छा, हा, बराबरि जॾहिं मिलिया हूं, जॾहिं बि मिलिया हूं। भला इहो आहे त असगर सां गॾु कमु कजे? हा, ॿियनि दोस्तनि सां आहे त जेकी बि मुलाक़ातूं थी वञनि त सुठी तरीक़े सां मिलिया हूं, सुठे तरीक़े सां हिक ॿिए खे इज़त ॾिनी आहे, पर मक़सदु कमु न कयो आहे। पोइ इन जे लाइ उन सां असगर खोसे सां हिकिड़ी दिली मुंहिंजो लॻाव बि आहे। पोइ ख़ासि करे शायदि जेके मिसाल पंहिंजा जेके क़रीब रहिया आहिनि दोस्त, उन्हनि जे लाइ इहे कमेंट ॾियूं था, हुन लाइ को कमेंट अहिड़ो ख़ासि असां वटि न आहे जो उनजे लाइ असां पास कयूं हिकिड़ो कमेंट, छो जो रहिया घटि स्टडी जे करे उनजे लाइ शायदि इज़त वधीक तॾहिं आहे। पोइ तॾहिं चवंदा आहिनि वेझो कोझो आहे, चवंदा आहिनि वेझो कोझो आहे यार, भलो परे जो आहे प्यार, शायदि परे जो आहे हिन लाइ उनजे लाइ इज़त आहे, प्यार आहे, शायदि थी सघे थो जेकॾहिं गॾु रहूं उन खां पोइ ख़बर पए।